PS 38 ते बिल्कुलु मां कैंडिडेट आहियां ऐं 6-8 महीना पहिरें एप्लीकेशन्स घुराया पार्टी उन में असां बि उमेदवार आहियूं ऐं कमिटेड पार्टी सां असांजी वाबस्तगी रही आहे हर मुश्किल वक़्त में इवन 2000 खां जॾहिं खां पॉलिटिक्स शुरू कई आहे असां त पीपल्स पार्टी खे पंहिंजो पूरी लाइफ ॾेई छॾी ऐं जॾहिं अदी फरियाल टालपुर साहिबा जॾहिं डिस्ट्रिक्ट नाज़मा पई थिए हितां नवाबशाह में त ओवरऑल हिकिड़ी तमामु क्राइसिस में जेका पार्टी हुई बेनज़ीर साहिबा ॿाहिरि हुई ऐं आसिफ़ साहब अंदरि हुया ऐं असां अदी फरियाल सां बाक़ाइदे न सिर्फ़ु बीठा रहियासीं जेको हाल हो इवन पब्लिक असां ते हिकिड़ो ब्यूरोक्रेटिक प्रेशर बि हुयो मुंहिंजो वाल साहब जॉइंट सेक्रेटरी हुया इस्लामाबाद में मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी इंटरफेरेंसी मुशर्रफ जे दौर में क्यूली खे उहो सभु असिस्ट पिया कनि पर उनजे बावजूदि असां विदिन द फैमिली डिफरेंसिस पैदा थिया इशूज़ थिया लेकिन त बि असां पार्टी खे कोन छॾियो ऐं ॿियो वरी कंटिन्यूअसली हिकिड़ो ॾिसूं पिया जॾहिं खां असां सियासत शुरू कई आहे त साॻा कैंडिडेट्स हेठि या मथे बीहनि पिया ऐं त इहा ऐं हिते डिलीवरेंस ॾिसूं था त असांखे उहा डिलीवरेंस नज़र बि नथी अचे मुख़्तलिफ़ क्राइसिस थिया इशूज़ थिया मसइला थिया सक़रंड में त उन में बि असांखे ही पंहिंजा जेके इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि इहे नज़र बि न आया इवन हाणे रिसेंटली फ्लड जो जेको हेॾी तबाही आई डेवस्टेशन थी त तव्हां बि लोकल आहियो तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे हिननि माण्हुनि जो को परफॉर्मेंस या हिननि जी का डिलीवरेंस या हिन टाइम ते किथे पहुता हुजनि कोन्हे सो हाणे असीं पार्टी खे बि इहा ई अपील था कयूं रिक्वेस्ट था कयूं त तव्हां एटलीस्ट नवनि माण्हुनि खे चांस ॾियो त जीअं उहे पब्लिक जी ख़िदमत करे सघनि हीअ त टोटली फेल विया आहिनि हीअ माण्हू वटि न टाइम ते पहुची था सघनि न हिननि खे हालांकि एतिरो सुठो टाइम मिलियो आहे 20-25 साल मिलिया आहिनि ॿियूं कम्यूनिटी बि आहिनि उन्हनि जो वोट बैंक आहे मां कोन थो चवां त पर्टिकुलरली भई सकंदर हयात खे तव्हां अकोमोडेट कयो या मूंखे को MP जा तव्हां बीहारियो असीं रिक्वेस्ट ज़रूरु कयूं था त पार्टी असांखे हिते एतमाद करे ऐं पंहिंजो कॉन्फिडेंस शो करे असांखे चांस ॾिए त असीं इनशाला पार्टी जे लाइ ऐं लोकल पंहिंजे पब्लिक जे लाइ कमु कयूं बाक़ी अदरवाइज़ ॿिया बि कम्यूनिटीज़ आहिनि इन में मूं जीअं तव्हां सां ॻाल्हि कई सतार कीरियो साहब बि उन्हनि बि दरख़्वास्त ॾिनी हुआ या तव्हांजो सैद मुनीर शाह आहे या ॿिया दोस्त आहिनि सो कंहिं एटलीस्ट थोरी चेंज अचे छो जो माण्हुनि जी ॾाढी फ्रस्ट्रेशन आहे असां जिते वञूं था माण्हू दे आर नॉट हैप्पी माना त हीअ त चवनि था त असां त माना घणो कमु कयो आहे त पर ग्राउंड रियलिटीज़ डिफरेंट आहिनि हींअर बि पब्लिक में वञूं था पार्टी जे लाइ सपोर्ट लाइ या वोट लाइ माण्हू नाराज़ था थियनि या माण्हू टोटली असां खां डिसअपॉइंटेड आहिनि ऐं लीडरशिप जेका आहे उहा माना हाई मथे लेवल ते अची वई आहे उन्हनि खे ग्राउंड रियलिटीज़ या उन्हनि खे प्रॉपरली ब्रीफ नथा कनि या उन्हनि खे ग्राउंड रियलिटीज़ जी ख़बर न आहे त हीअ उते इहो था फील था कराइनि असां वॾो कमु कयो आहे ऐं सभु कुझु ठीकु आहे पर ईअं कोन्हे ही इलेक्शन में ई तव्हां इवन ॾिसंदा रहियो सही ज़ैन शाह हिकिड़ो अकेलो माण्हू असांजे साम्हूं सदाईं बीहंदो आहे पर हू ठीकु ठाकु मुक़ाबिलो बि करे थो वोट बि खणे थो इहो छाजे करे ऐं उनजे वोट में इज़ाफ़ो थिए थो जो इहा फ्रस्ट्रेशन असांजे माण्हुनि में साॻियनि माण्हुनि खे बार बार असां आज़मायूं पिया ऐं उन्हनि जी जेका आहे डिलीवरेंस बि न आहे नेठि माण्हू डिसअपॉइंट थी पोइ ॿियनि तरफ़ वञनि था उहो ॾियनि था लिहाज़ा असांजी मुंहिंजी त रिक्वेस्ट अञा ताईं का ऑफिशियली को डिसाइड न थियो आहे त कंहिंखे था बीहारीनि पर मुंहिंजी अपील आहे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे पार्टी लीडरशिप खे त अगरि अहिड़ो फ़ैसिलो थियो आहे त हुनखे रिकंसीडर कयो ऐं या अदरवाइज़ जेके बि कैंडिडेट्स असांजूं उन मां कंहिं ते एतमाद कनि उहे बि पार्टी लाइ कमु था कनि उहे बि अहल आहिनि ऐं उन्हनि जो सुठो वोट बैंक आहे ऐं ॿिए कंहिंखे चांस ॾियनि त इलाइक़े जी ऐं पार्टी जी वधीक बहितर ख़िदमत थी सघे क़ब्ज़ वक़्तु आहे कुझु को कंक्लूज ड्रा करणु त भई छा बाक़ी इहो आहे त मूं पहिरीं ॻाल्हि कई आहे त भई माण्हुनि में फ्रस्ट्रेशन आहे डिसअपॉइंटेड आहिनि ऐं अगरि वरी बि असां इहो रिस्क खणी आहिनि साॻियनि माण्हुनि खे हिननि में